मेहरान यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस में शागिर्दनि खां हॉस्टल जी मद में वधीक फीस वठण जो इंकशाफ थियो आहे। शागिर्दनि खां 28,000 फीस वठण बजाय 39,200 रुपया फीस वरती पई वञे। आवाज़ टीवी न्यूज़ पारां मामलो उथारण ते वाइस चांसलर भी हैरत में पइजी वियो आहे। इहो मुमकिन ई नाहे त एतिरी फीस वरती वञे। आवाज़ टीवी न्यूज़ जी निशानदही ते हॉस्टल प्रोविस्ट ग़लती जो एतराफ़ करे वरितो। जिन भी शागिर्दनि खां 10,000 फीस डबल वरती वई उहा वापसि कबी या एडजस्ट करे ॾिबी। अहम ख़बर आहे असां सां शेयर करे रहिया आहियूं। मेहरान यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस में शागिर्दनि खां हॉस्टल जी मद में वधीक फीस वठण जो इंकशाफ थियो आहे। शागिर्दनि खां 28,000 फीस वठण बजाय 39,200 रुपया वरती पई वञे। आवाज़ टीवी न्यूज़ पारां मामलो उथारण ते वाइस चांसलर भी हैरत में पइजी वियो। इहो मुमकिन ई नाहे त एतिरी फीस वरती वञे। वाइस चांसलर जो इहो चवणु आहे। आवाज़ टीवी न्यूज़ जी निशानदही ते हॉस्टल प्रोविस्ट ग़लती जो एतराफ़ करे वरितो। जिन भी डबल शागिर्दनि खां फीस वरती वई आहे उहा वापसि कबी या एडजस्ट करे ॾिबी। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर आहे मेहरान यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस में शागिर्दनि खां हॉस्टल जी मद में वधीक फीस वठण जो इंकशाफ थियो आहे। इन हवाले सां ख़ुसूसी रिपोर्टर लाइन ते मौजूद आहे मुबीन मक्सी। जी मुबीन, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, ही मेहरान यूनिवर्सिटी जो खैरपुर कैंपस है उनमें जो शागिर्द न रुगो हिकिड़ो शागिर्द पर केतिरनि शागिर्दनि खां जेका हॉस्टल फीस है उनजी मद में 10,000 रुपया इज़ाफ़ी वरिता विया आहिनि। शागिर्दनि खां हॉस्टल फीस जी मद में जिते जेको 29,000 रुपया वठणा हुआ उते 39,200 रुपया वरिता विया आहिनि। इन हवाले सां कोशिशि कईसीं जेको इंतज़ाम है उनजो मौक़ो साम्हूं अची सघे। जेको शागिर्दनि पारां आवाज़ टीवी खे ॼाण ॾिनी वई जेका इंतज़ामिया आहे उहा जेको आहे सो शागिर्दनि खां जेको आहे इज़ाफ़ी फीस वठी रही आहे। उनखां पोइ असां जॾहिं वाइस चांसलर डॉक्टर तहा हुसैन सां राब्तो कयोसीं त हुन जेको आहे सो इहो जो मुमकिन ई न आहे त जेको इंतज़ामिया आहे उहा शागिर्दनि खां फीस इज़ाफ़ी वठे। पर जॾहिं जेको जमा थियल चालान ऐं जेको प्रोस्पेक्टस जी फीस आहे उहा ॾेखारी वई त उहो पाण जेको हैरत में पइजी वियो। उन जेको आहे सो इहो हिदायतूं ॾिनियूं त तव्हां जेको आहे सो असांजो हॉस्टल प्रोविस्ट आहे उन सां राब्तो कयो। हॉस्टल प्रोविस्ट पारां जेको आहे सो ग़लती एतराफ़ कयो आहे। हुन चयो त जेको आहे शागिर्दनि खां डबल फीस वरिती वई आहे। असां जेको खैरपुर कैंपस जो जेको प्रो वाइस चांसलर आहे उन सां राब्तो करे खेसि चऊं था जेका शागिर्दनि जी इज़ाफ़ी फीस आहे उहा वापसि कई वञे या जेको आहे सो ईंदड़ जेका फीस जमा थींदी उन में एडजस्ट कई वञे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी मुबीन अपडेट करण जे लाइ।